अस्सलाम वालेकुम नाज़रीन, कल्याण न्यूज़ टीवी सां मां रहीम बख्शमावर। सब खां पहिरीं नज़र विझंदासीं अॼु जी अहम ख़बरुनि ते। मातली पुलिस जूं SHO महमूद खान जी सरबराही में मंशियात फिरोशनि ख़िलाफ़ कार्रवायूं जारी। मातली पुलिस बदीन रोड फाटक भरिसां कार्रवाई कंदे खेर मोहम्मद खे गिरफ़्तार करे वरितो, जंहिं हिकु मंशियात फिरोश परवेज़ फ़रार थी वियो। गिरफ़्तार जवाबदार वटां 340 ग्राम चर्स बरामद करे गिरफ़्तार। जवाबदार खेर मोहम्मद ऐं फ़रार थी वियल जवाबदार परवेज़ मथां केस दाख़िल कया विया आहिनि। जॾहिं त SHO मातली महमूद खान चयो त मंशियात फिरोशनि ख़िलाफ़ कार्रवायूं जारी आहिनि। फ़रार थी वियल मंशियात फिरोश जी बि ॻोल्हा जारी आहे। खेसि जल्द गिरफ़्तार कयो वेंदो। कंडियारो में बसिलसिला आहे शहादत जन्नत जी औरतुनि जी सरदार ताहिरा सिद्दीक़ा हज़रत बीबी फातिमा सलामुल्लाह अलैहि जी सिलसिले में मजलिस वादादारी जो इनकाद कयो वियो। असगरिया पाकिस्तान यूनिट कंडियारो तरफ़ां हर साल जीअं हिन साल बि 5 रोज़ा अशरा फातिमिया मस्जिद फातिमा कंडियारो में हज़रत बीबी फातिमा सलामुल्लाह अलैहि जी शहादत जे सिलसिले में मजलिस अज़ा जो इनकाद कयो वियो। मजलिस जी इब्तिदा क़ुरान पाक जी तिलावत सां मौलाना ज़ेगम अब्बास जिन कई। साइण जी शान में मुजाहिद इनकलाबी क़सीदो पढ़ियो। मजलिस अज़ा खे नजफ़ ऐं इराक़ मां आयल मौलाना तनवीर हुसैन नजफ़ी ख़िताब करणु फरमायो ऐं जनाब फातिमा सलामुल्लाह अलैहि जी पाक ज़िंदगी ते गुफ़्तगू करणु फरमाई। हिन किताब में शजर तूबा जो महवर बणायो। मजलिस जे आख़िर में अंजुमन दुआए ज़हरा नुआखानी ऐं अज़ादारी कई वई ऐं मोमिननि में लंगर पिणु तक़सीम कयो वियो। नाज़रीन, हालानी भरिसां ॻोठ मतू खान डेपर में डेपर बिरादरी जो 4 आल सिंध यूनाइटेड डेपर इतिहाद जो कन्वेंशन थी गुज़रियो, जंहिंमें डेपर बिरादरी जे चीफ सरदार कमाल खान डेपर खे पग ॿधाई वई। सिंध जे कुनकुश मां डेपर बिरादरी जी वॾी तादाद में शिरकत। कन्वेंशन खे ख़िताब कंदे चीफ सरदार कमाल खान डेपर चयो त असांजी डेपर बिरादरी वॾी तादाद में रहे थी ऐं सभिनी जो तालुक़ अक्सरियत PP सां आहे, लेकिन तंहिंजे बावजूदि असांजी बिरादरी खे नज़रअंदाज़ कयो पियो वञे। हिन वधीक चयो त ईंदड़ बल्दियाती इलेक्शन में असांजी बिरादरी जा माण्हू भरपूर नमूने सां इलेक्शन में हिसो वठंदा। हिन पंहिंजी बिरादरी खे अपील कई त हू पाण में मुतहद थियनि, पाण में थोरियूं घणियूं रंजिशूं ऐं अनाऊं ख़तमु करे हिकु थी वञनि, छाकाणि जो ॿधी में ताक़त आहे। ऐं इन खां पोइ बाडी जो ऐलान कयो वियो, जंहिंमें सदर कोड़ल खान डेपर, नाइब सदर अब्दुल रज़ाक डेपर ऐं जनरल सेक्रेटरी अला बख्श डेपर ऐं फाइनेंस सेक्रेटरी मोहम्मद आचर डेपर खे कयो वियो ऐं आयल महिमाननि खे सिंध जी सूखड़ियूं अजरक ऐं टोपियूं करायूं वयूं। नाज़रीन, टंडोजाम OGDC जे वेल चौकीदारनि जो 11 ॾींहं बि एहतजाज ऐं हड़ताल। तेल गैस जी सप्लाई मुअत्तिल। मुलाज़िमनि जी हिमायत लाइ कराची खां ज़ाहिद भुट्टो लातादाद गाॾियुनि जे काफ़िले जी सूरत में धरणे वारे हंधि पहुची मुलाज़िमनि जे हक़नि लाइ डिपार्टमेंट जी मैनेजमेंट सां ॻाल्हियूं करे मुलाज़िमनि सां थींदड़ नाइंसाफ़ी ते बाला ऑफिसरनि ते सख़्त तनक़ीद कई। ज़ाहिद भुट्टो खां अलावा CBA यूनियन जे डिप्टी जनरल सेक्रेटरी मुमताज़ भुट्टो, नेक मोहम्मद कैलेरी, फ़कीर नसीर नाहियो, शाहिद अली कैलेरी, व्हील चौकीदारनि यूनियन जे सरवाण पहलवान अब्दुल्ला सुमरो, ज़ाकिर हुसैन मलाह ऐं ॿियनि चयो त असांजी मुसलसल जदोजहद इंशाअल्लाह पंहिंजा हक़ हासिल कंदी। नाज़रीन, सेखाट में चोर चोरी कंदे पकड़िजी पियो। हिकु ॼणो ज़ख़्मी हालत में भाॻे नथां सोघो। हिकु ॼणो फ़रार थी वियो। राति देर सां 2 चोर मटियारी लॻ ॻोठ सेखाट में कलीमुल्ला समूह जे बंगले मां चोरी जे इरादे सां दाख़िल थिया त मालिक अचानक सुजाॻ थी पिया, जंहिंखां पोइ भाॻिया ऐं चोर हथे पइजी विया ऐं हिकु चोर भिटशावासी बशीर खोसो खे मारकुट कढण बाद भाॻियनि सोघो करे पुलिस हवाले कयो, जॾहिं त हिकु चोर नाले मुमताज़ खोसो फ़रार थी वियो आहे। वाक़े जो केस सेखाट थाणे ते दाख़िल कयो वियो आहे। सेखाट पुलिस जो चवणु आहे त फ़रार थी वियल चोर खे बि जल्द गिरफ़्तार कयो वेंदो। उमरकोट गवर्नमेंट बॉयज़ डिग्री कॉलेज उमरकोट में 50 साला गोल्डन जुबली जो जश्न मल्हायो वियो। तकरीब जो मेहमान ख़ास ex-DG गुलाम मुस्तफ़ा चारण हो। इन तकरीब में उमरकोट जी सियासी समाजी अॻवाननि सां गॾु ज़िले जे समूरनि तालीमी अफ़ीसरनि, सपला गस्टा ऐं PTLF अॻवाननि शिरकत कई। इन मौक़े ते कॉलेज जे साबिक़ा प्रिंसिपल प्रोफेसर हाजी मोहम्मद उमर मंगरियो, प्रोफेसर मदद अली लगारी, प्रोफेसर हाजी अकबर खासकेली खां सवाइ रिटायर्ड उस्तादनि ऐं तदरीसी अमली जे मुलाज़िमनि ऐं कॉलेज खां पढ़े वेंदड़ डॉक्टर, इंजीनियर, वकीलनि ऐं सिंध पब्लिक सर्विस कमीशन जे मौजूदा चेयरमैन नूर मोहम्मद जदमाणी, गुलाम हैदर समेजो, दोस्त अली राइमो ऐं ॿियनि केतिरनि ई कामयाब किरदारनि खे मयंता अवार्ड सां नवाज़ो वियो। नाज़रीन, ही हुई जूं अहम ख़बरूं। वधीक तफ़सीली ख़बरुनि लाइ विज़िट कंदा असांजी वेबसाइट www.dailykalyan.com या असांजे फेसबुक पेज ऐं YouTube चैनल डेली कल्याण।